अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं नौशहर फिरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी। लाइव स्टॉक खाते जे मुलाज़मनि जो डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक सां गॾु जे मुबीना ज़ियादतुनि ऐं ॿियनि मुतालबनि लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। लाइव स्टॉक खाते ज़िले नौशहर फिरोज़ जे मुलाज़मनि स्टॉक असिस्टेंटनि जी तंज़ीम सिंध पैरा वेटरनरी एसोसिएशन जे मुलाज़मनि अॻुवाणनि अबू लाकिर खोसो, ज़हीरुद्दीन पंवर, शाहनवाज़ बोयो, अहमद अली भट्टी, मोहम्मद दाऊद उमरानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त लाइव स्टॉक खाते जो डिप्टी डायरेक्टर मुलाज़िम दुश्मनीअ ते लही आयो आहे। हिननि सेक्रेटरी लाइव स्टॉक मिनिस्टर लाइव स्टॉक डीजी लाइव स्टॉक खां पुरज़ोर मुतालबो कयो त फिलफोर डिप्टी डायरेक्टर एनिमल हस्बेंड्री सांगड़ खे हटाए कयल करप्शन ऐं मुलाज़िम दुश्मनीअ जी खुलियल इंक्वायरी कई वञे। ॿिए पासे सिपवा मुलाज़मनि चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में हलंदड़ प्रोजेक्ट में कमु कंदड़ मुलाज़मनि खे संदन TA+ ऐं ॿियो मुरातूं ॾिनियूं वञनि ऐं 110 सीनियर स्टॉक असिस्टेंट्स ऐं सीनियर लाइव स्टॉक इंस्पेक्टरनि जी रहियल 17 ग्रेड DPC जल्द विहारी मुलाज़मनि मां बेचैनी दूर कई वञे। ॿी सूरत में पूरी सिंध अंदरि मुलाज़िम भरपूर एहतिजाजी मुज़ाहिरो कंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंध इशूज़ न्यूज़ TV।